यार बिजार खान एड़ी केड़ी तकड़ हुई तव्हां जो गाड़ी मोकले मूंखे इमरजेंसी में घुरायो अथव। यार मां त पंहिंजे वक़्त ते अची वञा। वॾो मसइलो थी वियो यार। खान बहादुर जे ॻोठ में वञी करे के माण्हू सालिया वारनि खे मुंहिंजे तरफ़ां धमकियूं ॾेई आया। ने ये करे एसपी तपियो वेठो आहे। ॿुधंदा त साले जी भेण एसपी जी महबूबा जी पक्की सहेली आहे। लॻे थो त खान बहादुर वांगुरु इहो एसपी ज़र अली मुंहिंजो बि जीअण तयारु कंदो। इहा मूंखे ख़बर पई हुई त खान बहादुर जे ॻोठ वारा बि भड़की पिया। यार हैरत है, तूं इहो कचो कमु करायो छा ला बिजार खान? यार कसम सां मूंखे त का ख़बर कान्हे कि इहो मूं अछो कयो कंहिं। मूं त पंहिंजे हमराहनि खे काल खां वठी सख़्तीअ सां रोके छॾियो त का लापरवाही का उबराई नाहे करणी। यार लॻे थो त छोकिरनि तव्हांजी ॻाल्हि जो मान रखणु मुनासिब न सम्झो। हाणे तूं ईअं कर, एसपी खे फोन कर, मुंहिंजी पोजीशन क्लियर कराए। वॾा खान बहादुर अलॻि तपियो वेठो, एसपी सां हुनजी ताज़ी झड़प थी आहे। शामिर साईं केॾां वियो? हाणे हिनखे मां किथे ॻोल्हियां? हिते त आहे ई कोन। लॻे थो त शमीर के कमरे जे अंदर लिकियो आहे। पर जे शमीर साईं हितो जे आहे न त पोइ खंघे ज़रूर आहे। लॻे थो के कमरे में हूंदो। वञी तो बंगले जे के कमरे में ॻोल्हियांसि। पकड़े वरितो शमीर साईं, तोखे ॻोल्हे वरितो। हाणे मूंखे इनाम ॾे, मूं तोखे ॻोल्हे वरितो। तूं किथे थो करी? वरी था कुदू, वरी सुधारे जी का उम्मीद को आसरो आहे या अञा उही साॻियूं हरकतूं अथसि? हाकम साईं सफ़ा गुगदाम जानवर वांगुरु आहे। तव्हां बेफ़िक्र हवेली में रहे सघो था। जैसे मूंखे गुगदाम जानवर ॾिसणो आहे। छा हूंदो आहे? अच्छा ॾिसंदे गुगदाम जानवर? ॾेखारियां तोखे गुगदाम जानवर। ठीकु आहे, ऐं हींअर ई थो पंहिंजे स्कील ते प्यारे भाइटीअ खे गुगदाम जानवर ॾेखारियां। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।